मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब त जेकी सेंट लॻाई वञे थी त इन में अल्कोहल हूंदी आहे। हाणे अल्कोहल ॿिनि क़िस्मनि जी हूंदी अथव। हिकु अल्कोहल उहा जेकी सब्ज़ी वग़ैरह मां ठहंदी आहे, उहा सेंट जे अंदरि पवंदी आहे, ख़ुशबू जे अंदरि इस्तेमालु कई वेंदियूं आहिनि। इहा जेकॾहिं अल्कोहल आहे त उन में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको कपिड़ो पलीत न थींदो। उहा तव्हां लॻाए करे नमाज़ जेको पढ़ी सघो था, उहा अल्कोहल पलीत न हूंदी आहे। ॿी अल्कोहल जेकी आहे उहा अंगूर मां ऐं खजूर खां तयारु थींदी आहे। जेकॾहिं बिल्कुलु कंफर्म आहे त हाणे जेकी सेंट मां लॻायां थो इन जे अंदरि जेकी अल्कोहल मिलियल आहे, इहा या त अंगूर खां ठहियलु आहे या खजूर खां ठहियलु आहे, अहिड़ी सेंट लॻाइणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। बाक़ी यादि रहणु खपे त जेकी असां वटि हिते सेंटियूं अचनि थियूं न दुबई खां ॿाहिरि मुल्कनि खां, इन जे अंदरि उहा अल्कोहल नाहे मिलियल हूंदी, छो त उहा इंतिहाई महांगी आहे, उहा इंतिहाई महांगी आहे। बाक़ी हे जंहिं सेंट जे मथां लिखियलु हुजे अल्कोहल से पाक, ॾिसो बाज़ औक़ात लिखियलु बि हूंदो आहे। जेकॾहिं लिखियलु आहे न त पोइ हणो, कोई कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। बाक़ी अल्कोहल ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकु जेकी अंगूर खां ऐं खजूर खां ठहंदी आहे ऐं ॿी सब्ज़ी वग़ैरह खां ठहंदी आहे। त इन जे अंदरि बि काफ़ी जेको इख़्तिलाफ़ आहे। पोइ उलमा ॾिनो त इन जे बारे में सख़्ती एतिरी न कई वञे। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे कंफर्म आहे हे जेकी मां सेंट लॻायां थो इन जे अंदरि अंगूर खे निचोड़े करे या खजूर खे निचोड़े करे उन जो अल्कोहल तयारु करे हिन जे अंदरि पियल आहे, त पोइ उनखां जेको आहे परहेज़ कई वञे। उहा बि कॾहिं जॾहिं कंफर्म ॻाल्हि हुजे, जॾहिं मामिलो बिल्कुलु क्लियर हुजे। अञा मां बहितर इहा सलाह ॾींदुमि त इन शयुनि खां साइड अतुर इंतिहाई ज़बरदस्त मिलनि था, उन्हनि खे इस्तेमालु करण जी कोशिशि कयो। ॾिसो इन जे अंदरि बंदो कंफ्यूज़ थी थो वञे न, यार कहिड़ी ख़बर इहा हराम शइ हुजे, पर इन जी डिटेल उलमा ईअं ई बयानु कई आहे त इहे ॿ क़िस्म आहे। अल्कोहल हिकु क़िस्म नथी थी सघे, अल्कोहल काफ़ी क़िस्मुनि जा आहिनि।